अस्सलाम वालेकुम व्यूअर्स हिकु अहम ख़बर अवां सां शेयर कंदो हलां त फ़न खे ज़िंदगी अर्पींदड़ सिंध जा ॿ नाले वारा अदाकार अब्दुल सत्तार लाड़ ऐं खादम खोखर फ़ाका कशियूं गुज़ारण लॻा आहिनि। पंहिंजी अख़बार सां ॻाल्हाईंदे संदसि चवणो हो त सक़ाफ़त खाते जी बेक़दरीअ सबबि असां लाचार बणियल आहियूं। जॾहिं त उर्दू फ़नकारनि ऐं पंजाबी फ़नकारनि जी सहायता थिए थी। हिननि चयो त लॉकडाउन जे दौरान असां खां कंहिं पुछियो बि न त घर में अटो अथव या न, जॾहिं त पंजाब जा उतां सरकार आर्टिस्टनि जी उतां सरकार माली मदद करे फ़ाका कशीअ खां बचाए वरितो। अब्दुल सत्तार लाड़ ऐं खादिम हुसैन खोखर चयो त असां फ़न जी दुनिया में अची फासी विया आहियूं। हाणे त ॿाहिरि निकिरण जो को रस्तो बि न आहे। पुछो असां खां, हाणे त मज़दूरी बि न थी सघंदी। ऐं हिननि चयो त असां पंहिंजी औलाद खे फ़न जी दुनिया में अचण खां रोकींदासीं, छाकाणि त सिंध में फ़नकारनि जो क़दुरु कोन्हे। हिननि अदाकारनि वधीक चयो त सिंध जी सक़ाफ़त माल आहे। सिंध जे माण्हुनि सक़ाफ़त खे मल्हाए न पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे ऐं गॾोगॾु ॿीहर सक़ाफ़त खे जीआरियो आहे। हिननि फ़नकारनि वधीक चयो त केतिरा ई सिंध जा नामूर अदाकार बेवसी आलम जो जहान छॾे हलिया विया, लेकिन सक़ाफ़त खाते उन्हनि जी का सार बि न लधी। अब्दुल सत्तार लाड़ ऐं खादिम हुसैन खोखर मुतालबो कयो त असां सिंधियुनि फ़नकारनि जी मदद कई वञे त जीअं ईंदड़ मुश्किलातुनि मां असां आसानी सां आज़ादु थी सघूं।